तालीम सां गॾोगॾु सेहतमंद मुआशरे लाइ रांदियूं तमामु ज़रूरी आहिनि, जंहिंसां नौजवाननि जी जिस्मानी ऐं ज़हनी वाध विज में वॾी मदद मिले थी। उन सिलसिले में हुसड़ी बेट आल गवर्नमेंट प्राइमरी स्कूल तरफां सालियानो स्पोर्ट गाला जी रंगारंगी तकरीब मुनक़िद कई वई। असांजो जेके आहे स्पोर्ट्स गाला जो ही सेकंड प्रोग्राम आहे ऐं ही प्रोग्राम जेके आहे असांजे पूरे तालुके में बाक़ाइदे जेके आहे 8 खां 17 तारीख़ ताईं हलंदा रहंदा मुख़्तलिफ़ बीट्स में। ये असांजो असल जो मसइलो आहे गेम्स खे जेके आहे फ़रोग़ वठण स्कूलनि जे हवाले सां, सो बि प्राइमरी स्कूलनि में ऐं असांजे प्राइमरी स्कूलनि में ही गेम नथा थियनि। उन जे करे इलाही शयूं असां में घटि थियूं थियनि। असांजो जेके आहे ॿार जी सुठी निशोनुमा नथी थिए, जिस्मानी तौर ते जेकॾहिं असांजी सही निशोनुमा थिए त असांजो ॿार हर ॿार सेहतमंद हुजे ऐं हर सेहतमंद ॿार सेहतमंद मुआशरे जे लाइ ज़रूरी हूंदो आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त एन्युअल स्पोर्ट्स गाला जे हवाले सां हिकिड़ो वॾो इवेंट असां सभिनी हुसड़ी बीट जे स्कूलनि मिली जुली करे रखियो आहे, जंहिंमें असांजा बाला ऑफिसर हिन ख़ूबसूरत स्पोर्ट्स गाला जे मेले में शामिल थिया आहिनि। असांजा हितां जा चङा मुड़ुस असांजी मौजूद शख़्सियतूं सभई हिते आयूं आहिनि ऐं हिननि तमामु स्कूलनि जे शागिर्दनि जा मुक़ाबिला ॾिठा, जंहिंमें असांजी सिंधी रांदि जेका आहे वंज वटी आहे ऐं बोतल रसाकशी आहे ऐं काफ़ी सारियूं अहिड़ियूं जेके रांदियूं आहिनि जेके ॿारनि जे लाइ तमामु हिकिड़ो मुस्तक़िल किरदारु अदा कनि। जीअं तव्हांखे ख़बर आहे त अॼु हुसड़ी में स्पोर्ट्स जे हवाले सां मेगा फेस्टिवल जो हिकिड़ो प्रोग्राम इनेकाद कया वियो। स्कूल जे तरफ़ां हुसड़ी बीट जे तमामु स्कूलनि हुन में हिसो वरितो, हुनजे शागिर्दनि ऐं तमामु हिकु ख़ुशी ॿारनि में ॾिसण में आई। एक बेहतरीन प्रोग्राम मुनक़द थियो। जो कोई प्रोग्राम जो स्पोर्ट्स गाला के हवाले से बेहतरीन प्रोग्राम हो, उनमें तमाम ज़िंदगी असांजी एजुकेशन में गैर निसाबी सरगर्मी थियूं आहिनि। उनमें असांजे जेके हुसड़ी जो एरिया उनमें जेके भी स्कूल आहिनि उन्हनि जी शागिर्दनि तमामु भरपूर हिस्सो वरितो ऐं तमामु जोश ऐं बलबले जो इज़हार कयो। प्रोग्राम में स्कूल जे शागिर्दनि मुख़्तलिफ़ रांदियुनि जे मुक़ाबलनि में हिस्सो वठी बेहतरीन सलाहियतनि जो मुज़ाहिरो कयो। कैमरामैन कादर मला सां गॾु वरियाबिन, धरती टीवी न्यूज़ हुसड़ी।